अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल। कहाणियूं, लेखक गफ़ूर मेमण। छपाईंदड़ मशल एकेडमी, कराची, सिंध। छापो पहिरियों, जुलाई 1995 ईस्वी। किस्त 17। कहाणी कामयाबी। मां घर जे मालिक खे मसवाड़ ॾेई घर में दाख़िल थी रहियो हुउसि त ओचितो कंहिं कुल्हे ते हथु रखियो। मुड़ी ॾिठुमि त हाजी अब्दुर्रहमान, जेको असांजे पाड़े वारे स्कूल जो हेडमास्टर आहे, बीठो हो। चयई, छा ॻाल्हि आहे? नंढड़े खे स्कूल मां कढाए वरितुई? असांजी पढ़ाई सुठी न आहे? न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। बुरत वारी कैफ़ियत में वराणे में माशाल्लाह नंढड़ो ॾाढो ज़हीन आहे, अॻिते हली इंजीनियर या डॉक्टर थींदो। चयमि, न, चरियो थींदो। साॻी कैफ़ियत में वरितल हुयुसि। छा मतिलबु? तव्हीं त ख़ुदि पढ़ियल लिखियल ज़हीन माण्हू आहियो, तव्हांखे त इल्म जी ख़बर आहे, पोइ कुझु बि न आहे। इल्मु सभु बकवास आहे। दुनिया में सभ खां वधीक सुखी जाहिल गुज़ारीनि था। आहियो न असुल में फ्यूडल माण्हू, इल्मु दुश्मन। हू चपनि में भुणकियो ऐं हलियो वियो। पाड़े जे स्कूल हुअण करे अक्सर हेड मास्तर सां मुलाक़ात थींदी हुई। पाण हमेशह चवंदो हो, करणी आहे त पोइ बाक़ी इल्मु अज़ाब हासिल करण लाइ पिराइजे छा। अंदर जी कावड़ चयो हुअमि, हूअं बि भिटाईअ चयो आहे त अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। चरिया, भिटाईअ उहो शहर नौकिरी न मिलण लाइ चयो हो छा? ॾाहप जे ॾुख जो अलमियो ॿियो आहे। हिन दुरुस्त सम्झाईंदे चयो, हा, भिटाईअ उन शहर जो जवाबु बि ख़ुदि ई शहर में ॾिनो आहे। अघियो काओ कच माणिकनि मोट थी। हुन चयो, वाकई असांजी पीढ़ी पीड़ा भोगे बाग़ी थी वई आहे। हू मूंसां मुतफ़िक़ थियण वारो। सो मां बि बाग़ी थी पंहिंजे नंढड़े पुट खे स्कूल मां कढाए छॾियो। चयोमांसि, पुट, पढ़ंदे त वाइट कॉलर बणिजी वेंदे, न मज़ूरी करे सघंदे, न को ॿियो को धंधो करे सघंदे, न गैरेज में कपिड़ा कारा करे सघंदे, ऐं पोइ मूंखे गारियूं ॾींदे त बाबा मूं लाइ कुझु न कयो। तंहिं करे पुट, छॾ पढ़ण जी पचर। जुगाड़ करणु सिख, इश्क करणु सिख, चीगम चॿाइणु सिख, माइकल जैक्सन वांगुरु डांस करणु सिख। इल्मु हासिल कई त शादी बि नाकाम थींदई। जे अदीब थी पए त लाबियूं ठाहींदो वतंदे। छॾ इन्हनि चकरनि खे। मां हिन खे हाणोके समाज जी पस मंज़र बाबति नंढड़ो लेक्चर ॾेई वेठुसि। नंढड़ो मूं ॾांहुं ख़ाली नज़रुनि सां निहारींदो रहियो। शाम जो आबिद ॿुधायो त NWF में ख़ाली जॻह जो इश्तिहार अख़बार में आयो आहे, अप्लाई कर, शायदि कमु थी वञे। मां चयोमांसि, यार, मूं वटि का बि सिफ़ारिश न आहे, सो मुंहिंजो अप्लाई करणु बेकार आहे। चयईं, न, ॿुधो अथमि NWF जो जुमाणी साहिबु ईमानदार माण्हू आहे, रिश्वत असुल कोन वठे। चयोमांसि, त ठीकु आहे, ॾिसंदासीं। मूंखे उदास ऐं बोर ॾिसी चयईं त हल त थोरो शाम जो चकर लॻाए अचूं। हिकु रेस्टोरेंट में चांहि पीअण जे इरादे सां वियासूं। हल्की रोशनीअ में पहिरियां ई त कुझु ॾिसण में कोन पिया आयो, पर पोइ जॾहिं अखि ॾिसण लॻी त पासे वारी कैबिन जंहिंमां हल्का सुरॿाहट अची रहिया हुआ, को माण्हू मूंखे ॾिसी थोरो परेशान थी रहियो। थोरो गौर कयमि त असांजे पाड़े वारे हेडमास्टर जी नौजवान धीअ हुई, जेका ताज़ो MA करे चुकी हुई। साणसि वेठल फुल सूट वारो नौजवान कंहिं कंहिं महिल असां ॾे मगरूर नज़रुनि सां निहारे रहियो। असीं पंहिंजी ॻाल्हियुनि में लॻी वियासीं। कुझु ॾींहंनि खां पोइ इंटरव्यू लेटर आयो। मुक़ररु तारीख़ ते इंटरव्यू ॾियणु वियुसि। इंटरव्यू वठण वारनि में जेको नुमायां शख़्स वेठो हो, उहो ॾिसी मुंहिंजा ठप ई ठरी विया। मूंखे रेस्टोरेंट, मधम रोशनी, हल्की म्यूज़िक यादि अचणु लॻा। उहे मगरूर नज़रूं जिन में हिन जी बरतरी ऐं असांजी कमतरीअ जो अहसासु हो, इंटरव्यू वठंदड़नि में शामिल हो। शाम जो आबिद मिलियो। चयईं, ॾे ख़बर, इंटरव्यू कीअं थियो? चयमि त इंटरव्यू सही थियो, पर जुमाणी साहिबु उहो ई हो जेको उन ॾींहुं रेस्टोरेंट में। त छा थी पियो? बड़ो ई ख़ैरु आहे। कुझु ॾींहंनि बाद हेड मास्टर साहिबु मिलियो।
पंहिंजे हथ जहिड़ी ॾाढ़ीअ ताईं हथु फेरींदे चयाईं, माशाल्लाह, मुंहिंजी वॾी न्याणीअ खे NWF में नौकिरी मिली वई आहे। बाबा, मां चवंदो आहियां न त टैलेंट पाण खे मञाईंदो आहे। मुसलसल जिदोजहद ऐं ज़हानत आख़िर कामयाबी माणे थी। सो तूं बि पंहिंजे पुट खे पढ़ाए। संदसि लफ़्ज़ मुंहिंजे ज़हन में बाहि ॿारे रहिया हुआ। मुंहिंजे ज़हन ते रेस्टोरेंट, चांहि, MA पास कयल छोकिरी, फुल सूट में उहो साहब, सभु कुझु फिरी रहिया हुआ। अंदर में अञा बि क़ाइल न थी सघियुसि त को नंढड़े खे स्कूल में मोकिलियां।